घरनि में चूड़ियूं पाए वेहो अगर जे तव्हां गैरतमंद आहियो चओ त असां टोरनि वांगुरु न लड़ूं त पोइ हींअर रोड ते मुराद जे ॻोठ ते जमा छो जेसीं ताईं असां सां अदुल इंसाफ़ न थींदो तेसीं ताईं असां हिते न ठहंदासीं ख़ाली अंबिया में ॻाल्हाए असांखे राशन न खपे क़ुर जे सदके असांखे राशन न खपे असांखे पंहिंजी महिनत मज़ूरी खपे असांखे राशन न खपे बरसात जे पाणी ॿोॾियो बरसात जे पाणी अगरि असांखे ॿोॾियो तव्हां ते को बि एक्शन न आहे तव्हां ते को बि मसइलो न आहे तव्हां जे लाइ बाबा रफ़ीक जमाली खे हू ॾाढो सिलसिले जो MP आहे असां हुनखे हथ था ॿधूं ॿाहूं था ॿधूं असां 200-300 कमाइणा हे ॿियो जेके असां सां ज़ुल्म न करे महिरबानी ख़ुदा जे सदके असां न छेड़ो था कयूं न ॾाढ था कयूं पाणी खे जेको रस्तो मिलियल आहे शुरू खां उहो रस्तो ॾिनो वञे ख़ुदा एॾो पाणी कोन्हे को बरसात जो पाणी CM सिंध लाइ इहो ई मैसेज आहे असां ग़रीबनि खे दरपदर न करे ख़ुदा खे मञे अगरि एॾो शौक़ु अथसि ॿिया शहर खणा गरीब जेके असांजे ॻोठ में आहिनि जिन्हनि जा घर किराया आहिनि सुबुह जो इन खां मुख़्तियार कार्य कैंसा को निधन को शहर आया कैंसा जी मालकी ना है सरासर जुल्म आसा था बेशक जुल्म ये लगे जेड़ा अलग करा दिया हर करा गया है असां मन पंहिंजे हक़ जे लाइ दाऊं था कयूं असां इल्तिजा था कयूं मिंथूं था कयूं असां ते पुलिस जी चढ़ाई थी कई वञे छो असांखे मुचड़ाया था वञनि वॾा महिरबानी असां ते राम कयो वञे जेको पाणी थोरो आहे पाणी खे रस्तो ॾिनो वञे असां इहे हथ ॿधूं था क़ुर जे सदके ख़ुदा जे सदके असांखे सलील न कयो वॾा महिरबानी ॿियो असां को ग़लति ॻाल्हायूं त बि तव्हांजा हथ असांजी ॻिची ख़ुदा वारा खैरपुर वासियुनि ते रहम कयो ज़ुल्म न कयो अलाह खे मञो तव्हां बि बचन खैरपुर शहर में तो धन कई कोने सजा गोठ पिया है सजा मुराद चलो हां बच्चो कुछ ना बच्चो अरे खाना है खुदा ने सतो न होनी आने कोने सावट सबे सब भगवान सब मेरे रास्ते में कोई गरीब मिस्किन मारो है वो गरीब सूरज में सब सूरज में होता बच्चे ते हथ रखण बजाय ना उनजो कत्ल था कयो पाणी सां न त हथियार सां इहो ज़ुल्म आहे ख़ुदा खे मञो असांजो कत्ल न कयो कहिड़े बि तरीक़े सां कुझु राम कयो रब ॾाढो अथव अंग्रेज सां वठी इहो कटींदो रहंदो आहे तो सॼी उमिरि भुटो साहिब हो त बि तो कटायो इहो जमाली साहिब असांखे परुक ॿोॾियो 3 साल अॻे ॿोॾियो असांखे ई जमाली कंपनी जे करे असांजो कटी तो सरकारी आहे सरकारी कटी न वञे कुरान शरीफ पूरे तरपदर नाहे बाबा लानत जुड़े जाते
कंशा के मेहरबानी के बचाए ने निधड़ को नाए कंशा जी अवाम के मापील तो कया कंशा के चारों तरफ से बंद कयो पंजाब जुगाजू केपी के जुगाजू बलोचिस्तान जुगाजू कंशा मां गुजरन थियूं मेहरबानी करे कंशा के फिरपो असा कंशारा एतरा निधड़ कान आहियूं जो 2010 में असा के हथ ॾेई माना असा के